नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अम्मा बिनिअमति रब्बिका फ़हद्दिस। सदक़ल्लाहुल अज़ीम। नबी के नाम पर 100 जान से जो कुर्बान होते हैं, खुदा शाहिद वही तो साहिबे ईमान होते हैं। जो उनके जिक्र की महफिल सजाते हैं मोहब्बत से, रसूलुल्लाह उनके घर में खुद मेहमान होते हैं। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का, गले में डाल दो पट्टा मोहम्मद की गुलामी का। ब्रदरान इस्लाम, ये जो को 8 सालाना जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो खूबसूरत ऐं नूरानी प्रोग्राम जेको ज़ाहिरी बलबन सां ऐं सोहणे इंतज़ाम सां सिंगारियल आहे, वरी इन सोहणे नूरानी रूहानी प्रोग्राम जा तव्हां बि साम्हूं वेही सिंगार बणिया आहियो। सचल गोठ कराची जो जलसो, इहो भी फैज़ दरगाह आलिया हजरत मशहूरी शरीफ जो। फकीरा गोठ जो जलसो, इहो भी फैज़ दरगाह आलिया हजरत मशहूरी शरीफ जो। रहबर शरीयत पीर तरीक़त हजरत किबला साईं अल्लामा हाफिज साईं मोहम्मद अनवार दामत बरकातुहुल आलिया जन जी कोशिश ऐं जज्बे तहत सखी साईं जे हिन खुशबूदार ऐं इश्क वारे पोखियल बूटे खे पाण आबियारी ॾेई छॾी अथनि। सुभान अल्लाह, नथी अचे त तव्हांजी मजबूरी आहे, जे पोइ अचे त मिलाद में ज़रूरी आहे। हजरत किबला साहिबजादा साईं उबैदुल्ला साईं दामत बरकातुहुल आलिया उहे बि काफ़ी देर खां जलसे गाह में स्टेज ते जलवे फरोज़ आहिनि। प्यारा दोस्तो, हजरत किबला साईं मोहम्मद अनवार साईं बादशाह तव्हां असां सभिनी खे हिन प्रोग्राम में घुरायो। मक़सद छा आहे? मदीने वारे साईं जो मिलाद पाक, उनमें कुरान पढ़ियो वियो, नातूं पढ़ियूं वियूं, मुख़्तलिफ़ ख़तीबन ख़िताबात कया, मदीने वारे साईं जे इश्क मोहब्बत जो पैगाम ॾिनऊं। 11 वारे जे 11 खां टाइम क्रॉस करे 12 वारे जे 12 दे टाइम वञे पियो। ॾाढे चवण सुहिणा। प्यारा दोस्तो मुसलमान भाइरो, हाणे ॾिसणो इहो आहे, हजरत किबला साईं मोहम्मद अनवार साईं घुराए हिन प्रोग्राम के सजायो। आया अहिड़ो ई तरीक़ो, अहिड़ो ई सबब, अहिड़ो ई मजमो मदीने शहर में अॼु खां 1400 साल अॻे सहाबी सगोरा सजाए वेठा। अल्लाह ताला कुरान पाक में फरमायो, व अम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस। अल्लाह तो फरमाए, रब जे नेमतुन जो जिक्र कर। अख नेमत, कन नेमत, सजो जिस्म हथ पैर नेमतूं आहिनि, पर कुल्लु मन अलैहा फान। उन फनाइयत में इहे भी नेमतूं ख़त्म थी वेंदियूं। प्यारा दोस्तो मुसलमान भाइरो, करोड़नि जा कारोबार, इहे भी नेमतूं आहिनि, ख़त्म थी वेंदियूं। पर जेका ईमान जी नेमत आहे, नबी पाक जी अता कयल ईमान वारी नेमत, हिते भी नेमत, क़ब्र क़यामत में भी नेमत गॾु हूंदी।
प्यारा दोस्तों मुसलमान भाइरो तो अल्लाह तबारक व ताला जे नेमतन जो जिक्र बेहतरीन नेमत मदीने जो साईं आ बेहतरीन अल्लाह जे अताउन मा मदीने जे साईं जी ज़ात बाबरकात आ। इए ही मस्जिद नबवी में हज़ारन जे तादाद में असहाब सगोरा वेठा हा जिक्र वेठा कल होना अल्लाह जल्ल शान हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम के मोकलियो। ओ जिब्राइल अर्श छद वन हेठ जमीन जे तख्ते ते मस्जिद नबवी में मुझे महबूब जा गुलाम केड़ो तज़किरो कन था। इन तज़किरे में मु अल्लाह तबारक व ताला जी रजा है वन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के मुरब्ब जो पैगाम दे। महबूब हावेली मां निकरी सहाबा दे वञो मस्जिद में वञो ॾिसो तो तुंहिंजा गुलाम कीअं वेठा था कचहरी कन। ॾाढी जो सुभान अल्लाह। प्यारा दोस्तों मुसलमान भाइरो अर्ज कंदो हला तो इन रसूल अल्लाह खरज अला हलक़तिन मिन असहाब। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी जो हावेली पाक मां निकता तो सिद्धो सहाबा जे झुरमट में आया। फकाल मा अजलसकुम केड़ो जलसो सजायूं वेठा आयो। सहाबा के फरमायो केड़ो जलसो सजायूं वेठा आयो। कालू जलसना वरी सहाबा जेको जवाब दिनो या रसूल अल्लाह हे जेको जलसो सजायूं वेठा आहियूं नज़कुरुल्लाह रब जो जिक्र था कयूं व नहमदुहु रब जो हमद था पढ़ूं अला मा हदाना लिल इस्लाम। इस्लाम ते असां के हिदायत ॾिनई। को 100 जो कातिल हो को जेरियूं न्याणियूं पूरींदो हो को दुनिया जो इंतहाई खतरनाक मानू हो। मदीने वारे साईं के जवाब सहाबा दिनो या रसूल अल्लाह तुझे करे अला मा हदाना लिल इस्लाम असा के जो इस्लाम वारी हिदायत मिली उहो जिक्र वेठा था हिक बे के बुधायूं। अगते साहबा छा फरमायो व मन अलैना बेका तोखे अल्लाह नेमत करे मोकलियो। उन्हनि जुमले नेमतन जो मरकज महबूब तोखे समझी इहे गालियूं हिक बे के बुधायूं था वेठा। हाणे हेडा स्टेज ता मुझे कामिल मुर्शद मशहूर वारे साईं जे बचड़न जी फैज़ वारी निगाह भी एडई तव्हां जी अदब मोहब्बत वारी निगाह भी हेडे आ। ये दायरो लगो पियो आ हल्को लगो पियो आ जी हदीस पाक जे मुंड जा लफ्ज व इन रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खरज अला हलक़तिन मिन असहाब। सहाबी हल्को ठायूं वेठा हा दायरो ठायूं वेठा हा। अज जी हे दायरो लगो पियो आ। सुभान अल्लाह। महबूब जो जिक्र वेठा कन महबूब जो तज़किरो वेठा कन तो मदीने जे साईं फरमायो काल पाण फरमायूं तो मां भी इहो ही तो समझा तो तव्हां जे मकसद सां वेठा आयो पर काल अल्लाह मा अजलसकुम इल्ला ज़ाक कसम अथव त इन ही कम लाइ वेठा आयो। साहबा अर्ज कयो कालू या रसूल अल्लाह असां इन ही कम लाइ वेठा आहियूं। पाण फरमायूं त हकीकत ही आहे मां हवेली में वेठो हुसि व अतानी व इन्नहु अतानी जिब्रील अलैहिस्सलाम। हिन वक्त मुंडे जिब्राइल अलैहिस्सलाम आयो फ अखबरनी उन मुखे खबर ॾिनी ओ जिब्राइल वञ अन अल्लाह ताला युबाही बिकुमुल मलाइका मुखे अल्लाह मोकलियो आ वञ महबूब जी दरबार में वनी महबूब के अर्ज कर तो तुझा सहाबी तुझा गुलाम जेको तज़किरो कन था अल्लाह के अर्श ते वणे थो। अन अल्लाह ताला युबाही बिकुमुल मलाइका हे जो तुझो जिक्र था कन तुझो नेमतूं याद था कन तुझो दिनल इस्लाम याद था कन मुझा महबूबी और जिक्र यह गाल अल्लाह के वणी वई आ। सुभान अल्लाह। कर तू सना हर हाल मदीने वारे जी
गाल हिन में कर गाल मदीने वारे जी। कई अजानू क़यामत ताईं ईंदियूं पर वहवा ॾिनी जा बिलाल मदीने वारे जी। गाल हिन में कर गाल मदीने वारे जी। एक वाले गले को पकड़ रही है, थोड़ा ख्याल करें भाई। अल्लाह आपको सलामत रखे, आपकी रोजी में बरकत। चो सुभान अल्लाह। गैर नवारा फैशन तो खे छाड़ींदा, मिलाद में सोना मथो ढके ईंदा कयो। मशहूरनि वारे साईं जे फ़कीरनि जे मथियां ताज आ, जेका इश्क जो मेराज आ। ॾाढे चो सुभान अल्लाह। गैर नवारा फैशन तो खे छाड़ींदा, सुन्नत खण तू नाल मदीने वारे जी। गाल हिन में कर गाल मदीने वारे जी। चंड खे चीरण सिज वरायण पावरवा, इहा त आहे मजाल मदीने वारे जी। गाल हिन में कर गाल मदीने वारे जी। प्यारा दोस्तों मुसलमान भाइरो, हिकिड़ो राणीपुर जे इलाइक़े जो माण्हू मुरीद कंहिं ॿिए बुज़ुर्ग जो हो, नालो इन करे नथो खणा, सोशल मीडिया जो दौर आहे। को चवंदो इहा ॻाल्हि ईअं न करणु घुरिजे हा, हीअं छो चयईं। ॻाल्हि मुंहिंजे कामिल मुर्शिद मशहूरनि वारे साईं जे फैज़ जी आहे। इन करे अदब जे लफ़्ज़नि मां अदब वारी जमायत जे अॻियां पेश थो कयां। हथ खणी चओ सुभान अल्लाह। अल्लाह ख़ुशि रखे सोना। वाह जो पिंडाल खे सजायो अथव, ऐं तव्हांजो ईमान तव्हांजा घर मदीने वारो साईं हिन मीलाद में अचण जे करे सजाए छॾींदो। सुभान अल्लाह। प्यारा दोस्तो, उहो फ़कीर कंहिं ॿिए अल्लाह वारे सैयद सगोरे जो मुरीद हर जुमो दरगाह मशहूरी शरीफ ते वञी पढ़ंदो हो। सुभान अल्लाह। हर जुमो। प्यारा दोस्तो, आखिर उन फ़कीर जो विसाल मुबारक थियो। उन वक्त ये मोबाइल न हुई, एडियूं सहूलतूं न हुयूं। मशहूरी शरीफ वारे ताजदार ते खे पैगाम ॾिनो वियो, साईं फलाणो फ़कीर तव्हां वटि जुमो अची पढ़ंदो हो, तव्हां सां मोहब्बत कंदो हो, उन जो हिन दुनिया मां ज़ाहिरी विसाल थी वियो आहे। ताजदार अहल सुन्नत मुहद्दिस मशहूरी शरीफ वारा साईं असांजा कामिल शहनशाह उन फ़कीर जे जनाज़े में पहुता। संदसि सैयद सगोरो मुर्शिद भी जनाज़े में पहुतो। माण्हू उन वक्त गॾु थिया जॾहिं उन फ़कीर जो जसद खजी आयो जनाज़े निमाज़ लाइ। त उन जो मुर्शिद चवे मशहूरनि वारे साईं खे त क़िबला जनाज़ो तव्हां पढ़ायो। साईं फरमाए त साईं मुरीद तव्हां जो आहे, जनाज़ो तव्हां पढ़ायो। सैयद ज़ात जो अदब जहिड़ो मशहूरी शरीफ जहिड़ो किथे बि कोन्हे। दुनिया गैर भी मिसाल ॾींदा आहिनि। सुभान अल्लाह। ज़ात ते फ़ख्र छो करी थो। सुभान अल्लाह। ज़ात ते फ़ख्र छो करी थो, नबीअ जो खानदान थो वणे, मुस्तफ़ा जो शान थो वणे, ॿियो न दास्तान थो वणे। नात खान सब सुठा मगर, नात खान सब सुठा मगर, हज़रत हसान थो वणे, ॿियो न दास्तान थो वणे। इबादतुल ऐं रोज़ा रखण लाइ, इबादतुल ऐं रोज़ा रखण लाइ मदीने में रमज़ान थो वणे, ॿियो न दास्तान थो वणे। अतहियात ऐं दुरूद में, अतहियात ऐं दुरूद में बस नबीअ ॾे ध्यान थो वणे, ॿियो न दास्तान थो वणे। चओ तूं
करी बख्श या नबी, हिकड़ो भेरो ॾाढे चओ या नबी, चओ तू करी बख्श या नबी, चओ तू करी बख्श या नबी, पोइ तुंहिंजो ईमान थो वणे, ॿियो न दास्तान थो वणे। आख़िर सैयद जॾहिं मुंहिंजे मशहूरनि वारे साईं खे चयो साईं जनाज़ो तहां पढ़ायो, सैयद जो एहतराम कंदे मुंहिंजे कामिल मुर्शिद जनाज़ो उन फ़कीर जो पढ़ायो। नमाज खां फारिग थिया त उन सैयद सगोरे खे मशहूरी शरीफ़ वारे ताजदार फरमायो साईं हाणे दुआ घुरो। उन चयो त क़िबला दुआ तहां घुरो। तवज्जो कयो सोना त उन सैयद सगोरे मशहूरी शरीफ वारे ताजदार खे अर्ज कयो साईं ॾाटरो था ॾियूंसि। ॾाटरो चइबो आहे लाभारो कबो आहे, ड्रभ कटबा आहिनि, ॾाटरे सां सिंधीअ में चइबो आहे सर लुणबा आहिनि। ॾाटरो था ॾियूंसि जेको पोखियो अथई जो वञी लुणंदो। मुंहिंजा मिठा जॾहिं मशहूर नाले साईं खे दुआ जो अर्ज़ कयईं पाण फरमाई त साईं ॾाटरो वठूंसि था रब जो ज़िक्र ॾियूंसि था। पोइ पाण ही पेशानी ते हथ मुबारक रखी ला इलाहा इल्लल्लाह जो ज़िक्र पढ़ियूं, जमायत खां पढ़ायूं त उन फ़कीर जी कब्र मां बि ज़िक्र जो आवाज़ ईंदो हो। सुभान अल्लाह। उनके जो गुलाम हो गए, वक्त के इमाम हो गए, वक्त के इमाम हो गए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अदब जा लफ्ज़ जेके अल्लाह चवराया कबूल फरमाए, ॾाढे चओ सुभान अल्लाह।